सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हादसनि में 2 औरतुनि समेत 4 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त निंगरीअ समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मियां साहिब में नेशनल हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल जी टक्कर में 2 औरतूं लाल ख़ातून ईसाणी ऐं साहिबा ईसाणी फ़ौत थी वियूं, जॾहिं त निंगरीअ समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कुनरी वेझे ॻोठ हाशिम पली वासी नौजवान डानू मोटल साइकिल स्लिप थियण सबबि किरी फ़ौत थी वियो ऐं कोट डीजी वेझो ट्रक ड्राइवर टायर मटाइण दौरान ट्रक जे हेठां अची टिभाइजी फ़ौत थी वियो। नारो रोड ते ट्रक ड्राइवर काशिफ़ अब्बास आरई ट्रक जो टायर मटाए रहियो हो त जेक निकिरी वञण सबबि ट्रक हेठां अची चिभाटिजी मौक़े ते ई फ़ौत थी वियो। समूरनि फ़ौतीन ऐं ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वाटसन हवाले कया विया। लाश घर पहुचंदे घर में कोहराम अची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।